अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा इकराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिस्मिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व सहबिहि व मन वालाह व बाद। नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मां जेको प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी तारीख़ आहे ऐं विलादत जे वक़्तु कहिड़ा कहिड़ा वाक़िया पेश आया हुआ, उन्हनि मां कहिड़ा वाक़िया सही आहिनि ऐं कहिड़ा जेके आहिनि ग़लति आहिनि, उन जो इंशाअल्लाह मुख़्तसर अहवाल बयान कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ घुरंदे कि अल्लाह ताला इन जी सम्झ असांखे अता फ़रमाए। सभ खां पहिरीं जेका ॻाल्हि आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जी जेका तारीख़ आहे इहा कहिड़ी आहे। आम तौर ते जेका मशहूर आहे माण्हुनि में इहा आहे त 12 रबीउल अव्वल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैदा थिया, पर हक़ीक़त हीअ आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12 रबीउल अव्वल ते न बल्कि 9 रबीउल अव्वल ते पैदा थिया। हाँ, इख़्तिलाफ़ मौजूदु आहे सीरत निगारनि में, तारीख़दाननि में त किननि 8 तारीख़ बयानु कई आहे, किननि 9 तारीख़ बयानु कई आहे, कंहिं 11 बि बयानु कई आहे, 18 बि बयानु कई आहे। पर जेका तारीख़ी रिवायात जी रोशनी में सही ॻाल्हि बीहे थी हू ही आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीख़ पैदाइश 9 रबीउल अव्वल आहे। हू इन तरह आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो हदीस में कि मुंहिंजी विलादत सूमर जे ॾींहुं थी आहे। सही हदीस आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं सूमर जे ॾींहुं जो रोज़े जो पुछियो वियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि ज़ाका यौमुन वुलिदतु फ़ीही, इहो उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं मुंहिंजी विलादत थी। त हाणे जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॾींहं जो तयन करे छॾियो ऐं तारीख़ जे हवाले सां मुअर्रिख़ीन जी अक्सरियत इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ करे थी त रबीउल अव्वल जो महीनो हुयो। तारीख़ में इख़्तिलाफ़ आहे पर महीने में इत्तिफ़ाक़ तक़रीबन आहे अक्सरियत जे नज़दीक त रबीउल अव्वल जो हुयो। त जॾहिं रबीउल अव्वल जो महीनो आहे त हाणे असां ॾिसंदासीं त रबीउल अव्वल जे महीने में छा सूमर जे ॾींहुं 12 तारीख़ अचे थी या नथी अचे। उलमाए किराम जेको आहे, जिन्हनि मां आलिम हिकिड़ो मिस्री जेको आहे फ़ल्कियात जो माहिर आलिम आहे, हुन रियाज़ी जे हिसाब सां इहो हिसाब कढियो आहे त जेको 9 रबीउल अव्वल आहे इहा तारीख़ थिए थी सूमर जे ॾींहं जी। छो त हू फरमाइनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुटु इब्राहिम जी जॾहिं वफ़ात थी हुई त उन वक़्तु सिज ग्रहण जेको आहे लॻो हो, त उहो जेको ईस्वी हिसाब सां ॾिसूं था त 7 जनवरी 632 जेको आहे ईस्वी में लॻो हो। हितां पोइ चवनि था इन वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 63 साल हुई। त जॾहिं असां 7 जनवरी 632 खां 63 साल पोइते वञूं था त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ईस्वी साल 571 थिए थो। 571 में जेको आहे उहो अप्रैल जो जेको आहे उहो महीनो अचे थो। हाणे उन हिसाब सां चवनि था त जॾहिं रबीउल अव्वल जी पहिरीं तारीख़ हुई, 1 तारीख़ हुई, त उन वक़्तु अप्रैल जी 12 तारीख़ हुई। त उनखां अप्रैल खां पोइ अञा ॾिसूं था त छा इन्हनि दौरानीअ में को सूमर जो ॾींहुं अचे थो। त जॾहिं उहो ॾिठो उन्हनि फ़ल्कियात जे माहिर आलिम दीन रियाज़ी जे हिसाब सां हिसाबु लॻायो त उन्हनि ॾिठो त इहो ॾींहुं ख़ाली 9 तारीख़ जो अचे थो। त सूमर जे ॾींहं ते सभिनि जो इत्तिफ़ाक़ आहे ऐं अक्सरियत रबीउल अव्वल महीने जी क़ाइल आहे। त जॾहिं असां उनखे ॿिन्हिनि तारीख़नि खे मिलाए ॾिसूं था त सूमर जो ॾींहुं जेको आहे उहो 9 रबीउल अव्वल ते अचे थो। त इतां साबित थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश 9 रबीउल अव्वल ते आहे, न कि 12 रबीउल अव्वल ते। हाणे असां अचूं था ॿिए मौज़ू ते त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे वक़्तु जेके हादसात या वाक़ियात उन मां थिया इहे कहिड़ा हुया, इन्हनि मां सही कहिड़ा आहिनि, ग़लति कहिड़ा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पैदा थिया त जेके सही वाक़ियात नक़ल थियनि था पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की पैदाइश खां पहिरीं
या पैदाइश जे वक़्तु सभ खां पहिरीं जेको आहे उहो ज़मज़म जो जेको खूह आहे इहो जेको आहे बिल्कुलु लिकियलु हुयो, ज़ाहिर न हुयो। त पाण सल्लल्लाहु जी विलादत खां थोरो अरसो पहिरीं अल्लाह तबारक व तआला जी हिकु हिकमत ऐं मशियत हुई त अब्दुल मुत्तलिब जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾाॾा आहिनि, इन्हनि खे ख्वाब में नज़र आयो त उन्हनि खे हुकुम ॾिनो वियो त वञी ज़मज़म फलाणी जाइ ते मौजूदु आहे खूह, उनखे खोटियो ऐं उन में जेके शयूं मौजूदु आहिनि उहे कढो ऐं माण्हुनि खे हाजिन खे हुतां पाणी पीआरियो। त अब्दुल मुत्तलिब जॾहिं मुसलसल चंद ॾींहं ख्वाब ॾिठो, पोइ वञी उन्हनि उहा जाइ खोटरी त ॾिठो त हू इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद या उन्हनि जे क़बीले जेको जुर्म हुया, उन्हनि जेके शयूं इन खूह में जेके आहे दफ़न कयूं उहे निकितियूं, सोन जूं उहे शयूं, उहो जेको बि सोन निकितो बैतुल्लाह में जेको आहे अब्दुल मुत्तलिब रखाए छॾियो। इहो वाक़ियो अक्सर सीरत निगारनि जे नज़दीक सही आहे। ॿियो जेको वाक़ियो आहे उहो सूरह फ़ील में मज़कूर आहे, अलम तरा कैफ़ फ़अल रब्बुका बि अस्हाबिल फ़ील। त छा इहो न ॾिठो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असहाबे फ़ील सां जेको आहे कहिड़ो सलूक कयो, यानी कि उन्हनि खे कीअं अल्लाह तबारक व तआला तबाह ऐं बर्बाद कयो। इहो वाक़ियो बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां थोरो अरसो पहिरीं जेको आहे पेश आयो। टियों जेको सही वाक़ियो आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं मुंहिंजी वालदा पेट सां हुयूं, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी वालदा जे पेट में हुया, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मुंहिंजी वालदा हिकिड़ो ख्वाब ॾिठो ऐं फरमायो त मां ख्वाब में इहो ॾिठो आहे त ख़रज मिन्नी नूर अज़ाअत लहू क़सूर शाम, के मुंहिंजे अंदरां हिकिड़ो नूर निकितो आहे जंहिं शाम जा जेके आहिनि महलात आहिनि उन्हनि खे रोशन करे छॾियो आहे। इहे टे वाक़िया सही आहिनि। इन्हनि खे अलावा चंद वाक़िया बयानु कया वञनि था त जॾहिं पाण सल्लल्लाहु जी विलादत थी त किसरा जो महल जेको आहे उहो लुॾणु लॻो ऐं कुझु उन जा हिसा जेके आहिनि उहे किरी बि पिया। ऐं इहो बि बयानु कयो वञे थो त फ़ारसी जेके मजूसी हुया, 1000 साल खां उन्हनि जी बाहि जेका आहे उहा जेका आहे यको ॿरे पई, त हिन ॾींहुं इहा बाहि बि जेका विसामी वई। इहो बि बयानु कयो वञे थो। हिकिड़ो इहो वाक़ियो बि बयानु कयो वञे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे वक़्तु जेको आहे बुत उहो किरी पिया हुआ। इहो बि बयानु कयो वञे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पैदा थिया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तोहर थियल हुई। इहे इन हवाले सां काफ़ी ॿिया बि वाक़िया बयानु कया वञनि था, पर इन्हनि वाक़ियनि जी का बि हैसियत ऐं सनद जे तौर ते इहे वाक़ियात सही न आहिनि। इहे वाक़ियात जेके आहिनि ज़ईफ़ रिवायात ऐं मौज़ू रिवायात खां साबित आहिनि, सही सनद खां इहे रिवायात ऐं वाक़ियात साबित न आहिनि। त इतां असांखे मालूम थियो त जेके सही वाक़िया आहिनि उहे ई बयानु करणु खपनि, जेके ज़ईफ़ ऐं मौज़ू ऐं मनगढ़त वाक़ियात आहिनि उन्हनि खां जेको आहे बचियो वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे कि अल्लाह ताला असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक मुहबत करणु ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करणु ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हक़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्नहु वलियु तौफ़ीक़। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।